ख़बर शामिल कयूं पिया रुकुन बुरडा खां। यूसी 39 किरकिड़े ते पीपी ज़िला काउंसिल जे उम्मीदवार वडेरो ख़ादिम हुसैन बुरडो प्रेस क्लब ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त बलदियाती चूंडुनि में रुकुन बुरडा जे माण्हुनि सदाईं शहीदनि जे नज़रे जी पोइवारी कंदे पीपीअ जो साथ ॾिनो आहे। यूसी किरकिड़ी समेत ज़िले सांगड़ में पीपी वॾी लीड सां खटींदी। असां वटि हिन वक़्तु का बि ग्रुप बंदी नाहे। असां सभु जियाला जीए भुट्टो जे नारे हेठि पाण में गॾु आहियूं। ख़ादिम बुरडो चयो त 26 जून अचण खां अॻे ई असांजी सियासी फतह हींअर खां ई थी चुकी आहे, छो जो असां यूसीअ जे अवाम सां हर दुख सुख में गॾु आहियूं। पीपी सदाईं रुकुन बुरडा शहर जी मालिकी कई आहे, अॼु बि करे रही आहे। ख़ादिम बुरडो चयो त ज़िले में पीपीअ ते धांधलनि जा इल्ज़ाम हणंदड़ असांजा मुखालिफ़ माज़ीअ में ख़ुदि धांधलनि जा पैदावार आहिनि। हू बलदियाती चूंडुनि में पंहिंजी शिकस्त ॾिसी चूंडुनि खां भॼणु चाहिनि था, पर असां खेनि अवामी ताक़त सां बलदियाती चूंडुनि में भॼणु न ॾींदासीं ऐं रुकुन बुरडा में भील बिरादरीअ समेत केतिरा ई माण्हू पंहिंजो बहितर मुस्तक़बिल ॾिसी पीपीअ में शामिल थी रहिया आहिनि। रिपोर्ट कराए जान मोहम्मद अबड़ो, बे न्यूज़ रुकुन बुरडा।